मीरपुर माथेलो भरसां यारोलुंड में पोलियो वर्करनि सां ॻोठाणे पारां झेड़ो ऐं धमकियूं ॾिनियूं। अहिड़े अमल ख़िलाफ़ पोलियो वर्करनि फुड़ा पियारण खां बाइकाट करे एहतिजाज कयो। उन मौक़े ते एहतिजाज में शरीक पोलियो वर्करनि जो चवणु हो त सलू फार्म वारे इलाइक़े में ॻोठ बादल महर में गुज़िरियल ॾींहुं शाम जो फुड़ा पियारण लाइ वियासीं त ॻोठाणे मुबारक उर्फ़ खानू महर गार गंद करे मथस हथियार खणी अची धमकियूं ॾिनियूं। अहिड़ो इतला यारेलुंड पुलिस खे ॾिनो आहे, पर पुलिस का बि कार्रवाई करण लाइ संजीदा नाहे। पोलियो वर्करनि जावेद अहमद लुंड, अब्दुल जब्बार ऐं वकार लुंड चयो त ॻोठाणो नाहक गार गंद करे थो ऐं धमकियूं ॾिए थो। मुबारक उर्फ कानू वारनि सां बदइखलाक़ी कई आहे, बदसलूकी कई आहे, असांखे हथियार ॾेखारिया विया आहिनि। उन खां बाद में कहिड़े क़सम जो असांखे धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। मोहम्मद शाह जे पिक ते वेठो आहे, असांखे माना इलाही माना ग़लति अल्फाज़, असां उतां जान बचाए उतां निकिता आहियूं। माना उन असांखे जेको आहे घणो ई माना जेको आहे तंग करण जी कोशिशि कयो, टार्चर कयईं, असांखे गालियूं ॾिनईं, गारगंद कयईं। उन खां बाद में टीमनि खां कैरियर कसईं, छा जा फुड़ा आहिनि, छा जो ॿियो आहे, कुझु ई न आहे, आराम पाई आहे तव्हांजी, इहा उहा माना इलाही। जेसिताईं इन ख़िलाफ़ FIR दाख़िल न कई वेंदी तेसिताईं यारोलुंड भरपासे में पोलियो जा फुड़ा एहतिजाजन न पियारींदासीं।